बेनज़ीर साहब के खिलाफ इलेक्शन, बिलावल साहब के खिलाफ इलेक्शन मुझे जमात विढ़ियूं आहिनि, लेकिन ही वक्त सियासत जो न आहे। सिंधु बचाओ सिंध बचाओ उन जे लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। अलॻि अलॻि जेका असां चुल्हा ठाहियूं वेठा आहियूं उन सां सिंध खे नुक़सानु थींदो। सभिनी सियासी, मज़हबी, वापारी, सहाफ़ी, वुकला सभिनी जमातुनि खे हिक पेज ते अचणो पवंदो। जेकॾहिं देरि आहे दुरुस्त आहे। पीपल्स पार्टी जेकॾहिं पंहिंजे कंहिं इक़दाम खे साफ़ करण जे लाइ अचणु चाहे थी, सिंध बचाइण जे लाइ को क़दम खणणु चाहे थी, त असांखे उन्हनि खे ख़ुशामदीद चवणु घुरिजे। लेकिन मां मुतालबो इहो कयो आहे त रुॻो मज़म्मतुनि सां कमु न हलंदो। पीपल्स पार्टी इन पोज़ीशन में आहे जो हिकिड़े मिंट में हुकूमत खे किराए सघे थी, हिकिड़े मिंट में वज़ीर आज़म खे घर मोकिले सघे थी, रुॻो पंहिंजी सपोर्ट वापसि वठे। पीपल्स पार्टी खे चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे मशवरो ॾींदुसि त ख़ाली करारदादुनि सां कमु न हलंदो। हुकूमत खे चओ त सिंधु दरिया ते केनालनि जे मनसूबे खे बंदि कनि। जेकॾहिं न त पीपल्स पार्टी तव्हां खां असेंबलीअ में पंहिंजी हिमायत वापसि वठंदी। ॾिसो त इहो मनसूबो बंदि थिए थो या नथो थिए। पीपल्स पार्टी खे अञा वधीक अमली इक़दाम करणा पवंदा। मां बि मज़म्मत कयां ऐं जनाब बिलावल साहब बि मज़म्मत करे त को फ़र्क़ु त कोन रहंदो। पंहिंजी नियत ते शक मां कयां, मां चवां थो त उन्हनि खे अञा वधीक अमली क़दम करणु घुरिजे। उहे इन पोज़ीशन में आहिनि त असांखां वधीक अमली क़दम खणी सघनि था। उहे इन पोज़ीशन में आहिनि त हुकूमत किराए सघनि था। उहे इन पोज़ीशन में आहिनि त वज़ीर आज़म खे घर मोकिले सघनि था। जॾहिं इन पोज़ीशन में आहिनि त पोइ दरिया जे लाइ उन्हनि खे इन इंतिहाई क़दम जे तरफ़ वञणो पवंदो ऐं हीअ तहरीक उन्हनि खे इन क़दम जे तरफ़ मजबूर कंदी। अवामी रेस्पॉन्स ते मजबूर थी करे पीपल्स पार्टी इहो क़दम करे त उहो वधीक मुनासिब हूंदो, या अवाम जे दिलनि खे खटण जे लाइ पीपल्स पार्टी हाणे खां इहो क़दम करे उहो वधीक मुनासिब हूंदो।